लाहौर दादा दरबार हाँ यार हाँ लॻे मूंखे ईअं थो त हिननि उन्हनि माण्हुनि खे ताते उन्हनि माण्हुनि खे अहिड़ियूं नशे जूं इंजेक्शनूं हयूं न हाँ जेके बसि वात मां गुफ़्तो निकिरे ऐं उन ते अमल कनि। हाँ 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 शरत अली बाद पुराणो जेको गवर्नर उन ते कंहिं बि पाकिस्तान जी अखी कांधी ॼण ॿुॾे यादि करो ई कोन्हे को त उन केतिरी तबाही कई आहे। हाँ। तबाही उन कराई आहे। हिसाब डार नाणे वारो वज़ीर हाँ ॿार वेठा आहिनि स्कूल खां जेके वॾा ॾुआरी उन खां पोइ मजीद सियाल सरदारी जो पटे भाई मनी लाइटरनि केस में कोई सम्झ में ॻाल्हि कान थी अचे जेको वज़ीर आज़म हुयो उन वज़ीर आज़म खे लाहे हींअर जेल में विधो अथनि नवाज शरीफ नवाज शरीफ हाँ जेको ज़लदारी हुयो जंहिं ज़लदारीअ ग़रीब अवाम खां 20 शुगर मिलूं डंडे जे ज़ोर ते उज़ीर बलोच खां वठराए ॾिनियूं कराची लियारी जो उज़ीर बलोच तव्हां ॿुधो हूंदो टीवीअ ते उज़ीर बलोच चयो त मूं ज़लदारी जे चवण ते उनखे 20 शुगर मिलूं माण्हुनि खां कसराए ॾिनियूं डंडे जे ज़ोर ते हींअर उहो रेंजरनि जे हथ में आहे। 31 करोड़ रुपया कराची नेब वारनि हुकूमत में पेश कया आहिनि अवाम खां वठी नेब वारनि 31 करोड़ अलाए 41 करोड़ अरब कलो की अख़बार में लिखियो पियो आहे। हाणे मुंहिंजे घर जो बिल 10 लख रुपया आयो आहे 10.5 लख रुपया मूंखे सम्झ में ॻाल्हि कान थी हिते मीटर बि कोन्हे कीअं पेसनि मथां पैसा हे त वाणनि खे पोइ करे छॾे न।